पंहिंजावेरी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भेनरुनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप पंहिंजावेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ दिलचस्प थियण वारा आहिनि। छो त ड्रामो हिकु बहितरीनु मोड़ ते पुॼी चुको आहे। ड्रामे में तव्हांखे हर शइ क्लियर नज़र अचे पई, छो त हाणे सिकू इल्ज़ाम हणी रहियो आहे हैदर ते पंहिंजे भाउ वल्लू जे क़तल जा। छो त ॻाल्हियूं हाणे फिरंदियूं थियूं वञनि, छो त रोंडो बि हाणे यूटर्न थोरो घणो वठी चुको आहे, भले असां खां लहराए बि अथो। हुन जेको आहे दोस्तो सिकू जेको आहे इंतज़ार में आहे, लेकिन तव्हां ॾिठो त क़ासिम किन कयो आहे जेको उहो पंहिंजे भाउ जी फ़ोन नथो खणे ऐं हसीना बेगम खे ज़लील कयो अथई। इहो जेको आहे न क़ासिम भलो कमु कयो आहे, इन्हनि खे पाण में विढ़ाईंदो। हाणे हुन रोंडो त हिकु थिए कोन थो जाबर सां, ऐं जाबर काॾे वञे। अहिड़े हिसाब सां जेको आहे हू शिकायतूं करे थो बार बार हसीना सां, तो वारो भाउ तो वारा भाइटिया मूंसां हिकु ॼणा, त हाणे मसइलो हल थी वञे आहे। यानी फिरी गिरी सांवल जे खून जो इल्ज़ाम हणंदा सांवल खे फसाइण जी पूरी पूरी कोशिशि कई वेंदी। बहरहाल चाकर बि सियाणो आहे, उहो बि पुराणो मल आहे, अहिड़े हिसाब सां सोची सम्झी क़दम खणंदो। दोस्तो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते, असांखे ॾींदा इजाज़त। शायदि को सो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा।